सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटरनि ॿाहिरां रजिस्ट्रेशन ऐं पैसनि लाइ आयल औरतुनि जी वॾी पीढ़ी नज़र अची रही आहे। मेहर में एहसास सेंटर जे रजिस्ट्रेशन लाइ आयल औरतुनि जी पीढ़ रही अमले ऐं पुलिस एहलकार ते तज़लील जो इल्ज़ाम हयो वियो। औरतुनि जो चवणु हो त सेंटर अमलो ऐं पुलिस एहलकार धिका ॾेई तज़लील जो निशानो बणाए रहिया आहिनि। नोटिस वरितो वञे। मुस्तहिक औरतुनि जो चवणु हो त रजिस्ट्रेशन जे लाइ रिश्वत घुरी पई वञे, पैसा न ॾींदड़नि खे इंतज़ार कराइण बाद वापसि मोटाए वञे थो। पुलिस एहलकार औरतुनि ऐं पीड़सनि खे तशदुद जो निशानो बणायो आहे। संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। दौड़ में BISP सेंटर ॿाहिरां औरतुनि जी पीढ़, टोकन न मिलण ऐं सहूलियतुनि जी खोट जूं शिकायतूं। औरतुनि जो चवणु हो त रोज़ो हुजण बावजूदि इंतज़ार करायो पियो वञे, रिश्वत एवज़ टोकन ॾिना पिया वञनि। हिननि जो चवणु हो त सॼो ॾींहुं सेंटर ॿाहिरां बीहारे बिना वज़ीफ़े जे वापसि मोकिलियो वञे थो। नोटिस वरितो वञे। लाड़काणे में बि BISP सेंटरनि ते औरतुनि जी रश नज़र अची रही आहे। पैसनि मां कटौती जा इल्ज़ाम हया विया आहिनि। औरतुनि जो चवणु आहे त डिवाइस होल्डर 8,500 वारी किस्त मां 500 खां 1,000 रुपया कटौती करे रहिया आहिनि। ॿिए पासे फैज़गंज जी नादरा ऑफिस जे अमले ऐं औरतुनि में मुबैना झेड़ो थी पियो। फैज़गंज जी नादरा ऑफिस में मनपसंद खे टोकन ॾियण तां अमले ऐं औरतुनि में मुबैना झेड़ो थी पियो। औरतुनि जो चवणु हो त मनपसंदनि खे टोकन ॾियण तां झेड़ो थी पियो। नादरा अमले पारां बि तशदुद जो निशानो बणायो वियो। राति खां टोकन जे इंतज़ार में वेठल आहियूं। नादरा इंचार्ज कारगंद करे तस्दील करे रहियो आहे।